नाज़रीन, नवाबशाह में एक पासे बिजली की डिगी और अणियलु लोडशेडिंग तो बे पासे गर्मी पद 49 डिग्री सेंटीग्रेड ताईं पहुंची वियो है। गर्मी का बचण लाइ शहरनि स्विमिंग पूल और शाखुनि जो रुख करे वरितो है। इन हवाले से वीडियो लिंक ते मौजूद है। आवाज़ न्यूज़ जो रिपोर्टर AK डायरी GAK। ॿुधाईंदो हलां त नवाबशाह में गर्मी की लहर जेको आहे ॾींहों ॾींहुं वधंदी थी वञे। नवाबशाह में गर्मी दर्जा हरारत 49 ताईं डिग्री सेंटीग्रेड ताईं पहुची विया। इन हवाले सां जेको गर्मी जो तोड़ नवाबशाह जे शहरनि जेको जाचियो आहे उहो नवाबशाह जे शाखुनि ऐं स्विमिंग पूलनि जो रुख कयो आहे। अचो त हिते स्विमिंग पूल ते हिते नौजवान आया आहिनि, इंजॉय करे रहिया आहिनि ऐं उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कयूं था त हुननि खे कीअं लॻी रहियो आहे। जीअं गर्मी वधी आहे तीअं लाइट वारनि बि पाण लोड शेडिंग ॾाढी करे छॾी आहे। जिथे कलाक जी लोड शेडिंग हूंदी उते हीअं 3-3 कलाक 4-4 इन करे असां सोचो गर्मी भी है ऐं लोड शेडिंग भी है तो असां कंहिं साइड जे वञी बेरांच ते या कंहिं स्विमिंग पूल ते विझूं। जे हींअर स्विमिंग पूल में विझी रहिया आहियूं त गर्मी जो टेम्परेचर चेक कयो, स्विमिंग पूल जो पानी भी ॾाढो गरम है ऐं नॉर्मल थधो है। गर्मी जो तमाम घणो ज़ोर रहियो आहे नवाबशाह तो वही तव्हां ॾिसी रहियो आहियो टॉप ते हूंदो आहे कि हर साल वांगुरु हिन साल भी कुछ वधीक ही 48 डिग्री घट में घट वही टारगेट लगो आहे। इन जे करे असां हिते एंजॉय करण आया आहियूं। त नवाबशाह में असां वटि ॾिसो था त गर्मीअ जी सूरत हाल केॾी वधी वई आहे। 48-47 सेंटीग्रेड ते नवाबशाह में गर्मी रहे थी ऐं लाइट भी घरनि में नथी रहे। इन करे असां ही नवाबशाह खां थोरो ॿाहिरि एयरपोर्ट रोड ते ही स्विमिंग पूल खुलियल आहे जिथे असां इंजॉय करण आया आहियूं पंहिंजे सभिनी दोस्तनि सां गॾु। नवाबशाह ज़िलो तव्हांखे ख़बर आहे त तमामु घणो गरम आहे। हिकिड़ो लाइट जी लोड शेडिंग वग़ैरह तमामु घणी आहे। त असां नवाबशाह पार्क में आया आहियूं त इंजॉयमेंट करण जे लाइ त कुझु हीट कुझु थधी थिए ऐं असां कुझु इंजॉयमेंट करे सघूं। हीअ सभु स्टूडेंट्स पार्टी असां हिते आई आहिनि। जीअं त असांजी छुट्टियूं आहिनि, लॉकडाउन आहे, असांजी स्टडी वग़ैरह ॾाढी ख़ासि न पई हले, ऑनलाइन क्लासेस आहिनि, उन करे असां इंजॉय वग़ैरह कयूं पिया। और गर्मी यहाँ पे फैसलाबाद से ज़्यादा है और मैंने सोचा हम कज़न ने फैसला किया कि यार यहाँ पे गर्मी ज़्यादा है और हम पूल वगैरह पे चलते हैं। और फिर हमने कहा कि यार पूल और तो कहीं खुला ही था, फिर इधर आ गए हम इंजॉयमेंट के लिए। केॾिंगा लेट जे करे तंग थी विया आहियूं, लेट ॾाढी थी वञे तॾहिं ते विंजण आया आहियूं, इंजॉय करण आया आहियूं, लेट ॾाढी थी वञे। हिते जेको आहे स्विमिंग पूल में आयल जेके नौजवान आहिनि उन्हनि जी ॻाल्हि ॿोल ॿुधी उन्हनि इहो चवणु आहे त नवाबशाह ऐं गिरद नवाब में जेको बिजली जी घेरियल आहे लोड शेडिंग जेको 3-3 कलाक आहे उन सबबु घुट ऐं बूसट वारो माहौल आहे। ॿियो त टेम्परेचर बि जेको आहे 46 खां 48-49 सेंटीग्रेड ताईं जेको आहे नवाबशाह जो हींअर हली रहियो आहे, जंहिंजो जेको तोड़ आहे असां मजबूर अचे स्विमिंग पूलनि जो रुख कयो आहे। जी कैमरामैन फरमानुल्लाह सां गॾु AK डायरी, आवाज़ TV न्यूज़, नवाबशाह।